अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु यसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। पुछो मूं हारी खां त ही आरण कीअं उजाड़िया आहिनि। चई ॾोहो नाहे कुतनि जो, चई ॾोहो नाहे गिदड़नि जो, पंहिंजा कुता भाड़िया आहिनि। पुछो मूं हारी खां त ही आरण कीअं उजाड़िया आहिनि। चई ॾोहो नाहे गिदड़नि जो, पंहिंजा कुता भाड़िया आहिनि। पंहिंजा कुता इन सेंस में भाड़िया आहिनि त 2005 खां वठी अॼु 2026 आहे, 21 साल थी विया आहिनि। कन्वेंस अलाउंस 21 साल पुराणो मिले थो। जेकी बि मुलाज़िमनि जूं तनज़ीमूं आहिनि उहे कुझु न आहिनि करे सघियूं। पंहिंजा कुता इन सेंस में भाड़िया आहिनि जो हेल्थ अलाउंस जेको आहे उहो 2008 यानी 18 साल पुराणो मिले थो। पंहिंजा कुता इन सेंस में भाड़िया आहिनि त 18 साल गुज़री वञण जे बावजूद बि जेके मुलाज़िम तनज़ीमूं आहिनि उहे उहो न ॾियारे सघियूं आहिनि। 2026 जे मुताबिक़ या गुज़िरियल साल जे मुताबिक़ या उन साल खां अॻु में पंहिंजा कुता इन सेंस में भाड़िया आहिनि त जेको मेडिकल अलाउंस आहे उहो 2013 मुताबिक़ अञा ताईं मिली रहियो आहे। 2026 आहे, 13 साल थी विया आहिनि। जेके बि मुलाज़िम तनज़ीमूं आहिनि उहे कुझु न करे सघियूं आहिनि। त पोइ बाक़ी बचे था थो पंहिंजा कुता इन सेंस में भाड़िया आहिनि त अॼु बि सिंध जो जेको मुलाज़िम आहे सीनियरिटी जे मामले ते सफ़र करे थो, पंहिंजा कुता इन सेंस में भाड़िया आहिनि त अॼु बि सिंध जो जेको मुलाज़िम आहे उहो प्रमोशन जे मामले ते सफ़र करे थो, पंहिंजा कुता इन सेंस में भाड़िया आहिनि त अॼु बि पोस्टिंग जे मामले ते, पेंशन जे मामले ते जेको रिटायर्ड मुलाज़िम थी थो वञे उहो केॾो सफ़र थो करे। छा कयो आहे सरकारी तनज़ीमनि ताईं? रिज़ल्ट छा आहे? का एतिरी ख़ातिर ख़वाह रिज़ल्ट त नाहे। ऐं मूं अॼु तव्हां सां लाइव अची कुझु शयूं डिस्कस करण जो वाइदो कयो हुयो जेके इंतिहाई ज़रूरी शयूं आहिनि उहे आउं तव्हां सां डिस्कस करणु चाहियां थो। त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी जेका क़यादत आहे, जेका तहरीक हली उन जे हवाले सां कुझु हक़ीक़तूं ऐं हाणे जेको काल्ह हैदराबाद कासिमाबाद में इजलास थियो आहे उन जे हवाले सां कुझु ज़रूरी शयूं तव्हां सां शेयर करणु ज़रूरी थो सम्झां। त 7-8 साल गुज़रण खां पोइ अचानक ही तनज़ीमूं एतिरो एक्टिव छो थी वियूं आहिनि, एतिरो अचानक उन्हनि जे दिलनि जे अंदरि हे मुलाज़िमनि जे लाइ मोहबत कीअं पैदा थी वई आहे। अचानक इन्हनि तनज़ीमनि जे दिलनि जे अंदरि मुलाज़िमनि जे लाइ मोहबत कीअं पैदा थी वई आहे। इन शइ खे ज़रूरु सम्झण जे लाइ ज़रूरी आहे त सभ खां पहिरीं सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जो जेको किरदारु आहे, जेका तहरीक आहे, जेका तहरीक नाकाम थी उन ते ॻाल्हायो वञे, उनखे सम्झो वञे। यकीननि सिंध जा मुलाज़िम सम्झनि था, सम्झी चुका आहिनि त उन्हनि सां तारीख़ जो सभ खां वॾो धोखो थियो आहे। छाकाणि त हीअ जेका तहरीक आहे इहा सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जी तारीख़ जी सभ खां वॾी तारीख़ी तहरीक हुई। उनखे सरकार नाकाम बणायो ऐं सरकार खां वधीक जेका ॾोहारी आहे, जेका मुजरिम आहे, उहा सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी क़यादत आहे। सिंध जे अंदरि तव्हां ॾिठो त वॾा वॾा एहतजाज थिया। हैदराबाद में वॾो एहतजाज थियो, तारीख़ी एहतजाज थियो।
गवर्नमेंट प्रेशर में आई। हेॾां मीरपुर ख़ासि ॾांहुं तारीख़ी एहतिजाज थियो, छठे में तारीख़ी एहतिजाज थियो, ख़ैरपुर वारे पासे कराची समेत मुख़्तलिफ़ सिंध जे शहरनि में त हिकिड़ो गवर्नमेंट ऑफ सिंध ते प्रेशर डेवलप थियो ऐं बाक़ाइदे प्रेशर डेवलप थियो। एतिरो प्रेशर डेवलप थियो जो समुंड क़यादत जो जेको चेयरमैन आहे हू पंहिंजे लिमिट्स खां ॿाहिरि निकिरी वियो। लिमिट्स खां ॿाहिरि इन सेंस में निकिरी वियो त हुन इहो चवणु शुरू कयो त सिंध जो जेको वज़ीर आला आहे उहो असुल में सिंध जो वज़ीर आला न आहे, उहो IMF जो वज़ीर आला आहे। जॾहिं त इहो उनजी कैपेसिटी न हुई अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि करण जी, या इहा ॻाल्हि करण त बाबा हाणे नेपाल जहिड़ी सिचुएशन पैदा थी सघे थी, बांग्लादेश जहिड़ी सिचुएशन पैदा थी सघे थी, यानी हू इनकलाब जूं ॻाल्हियूं करणु लॻियूं। सरकारी मुलाज़िमनि जो हुकूमतनि खे तब्दील करणु या हुकूमतनि खे अहिड़े अंदाज़ सां ललकारणु या हुकूमतनि खे अहिड़े अंदाज़ सां ह्यूमिलिएट करणु, इहो सरकारी मुलाज़िम जे दायरे में नथो अचे। ऐं पोइ सरकार इन्हनि शयुनि खे ॾिठो, गौर सां ॾिठो, उन्हनि शयुनि खे महसूसु कयो ऐं आख़िरकार 3 अक्टूबर 2025 ते इन्हनि खे हिकिड़ी फ़ोन कॉल आई त अचो तव्हां सां ॻाल्हियूं कयूं था। त उन्हनि जेको 6 अक्टूबर ते बिलावल हाउस जे अॻियां धरणो रखियो हुयो, उन धरणे खे पोस्टपोन करे छॾियो। लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो पोस्टपोन, सिंधी में पाण चऊं मुल्तवी, उर्दू में पाण चऊं मौखिर। त उन वक़्तु आऊं सिकंदर बौज़ार पहिरियों माण्हू हुयसि जंहिं सोशल मीडिया ते अची वाज़े तौर ते इहा लाइन अख़्तियार कई हुई त हीउ एहतिजाज पोस्टपोन न कयो वियो आहे, पर असुल में हीअ एहतिजाज तां दस्तबरदार थिया आहिनि। छाकाणि त वक़्त जूं जेके हुकूमतूं हूंदियूं आहिनि उन्हनि जो जेको माइंड सेट हूंदो आहे या उन्हनि जी जेका नफ़ियात हूंदी आहे उहा इहा हूंदी आहे त का बि जदोजहद हले थी, का बि अहिड़ी तहरीक हले थी, उन्हनि जो पहिरियों जेको नुक़्ते नज़र या पॉइंट ऑफ व्यू या सोच आहे उहा इहा हूंदी आहे त उन तहरीक जे मोमेंटम खे टोड़िजे, यानी रफ़्तार सां, हिकिड़ी तेज़ रफ़्तार सां, हिकिड़ी 120 जी रफ़्तार सां, 140 जी रफ़्तार सां गाॾी वञे पई, स्पीड ब्रेकर ते अॻियां खां गाॾी रुकिजे थी त मोमेंटम टुटी थो वञे, यानी हाणे गाॾी वरी पहिरें गियर में अची थी वञे, पहिरियों गियर, ॿियो गियर, टियों, चोथों, पोइ डबल टॉप टाइम लॻे थो। अहिड़ी तरह सिंध सरकार कामयाबु थी सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे उन मोमेंटम खे टोड़ण में। तव्हां सरकारी मुलाज़िम इन ॻाल्हि खे बहितर तरीक़े सां सम्झो था ऐं महसूस बि करे सघो था त 3 अक्टूबर ऐं 6 अक्टूबर में अरसो केतिरो हुयो, 3 ॾींहंनि जो त फ़र्क़ु हुयो। बिलावल हाउस जे अॻियां धरणो लॻणो हुयो, हिकिड़े पासे बिलावल हाउस में धरणो, ॿिए पासे सिंध असेंबली जो इजलास। It was a golden chance for Sindh Employees Alliance, not only Sindh Employees Alliance as well as employees of government of Sindh. ॿिन्ही जे लाइ हिकिड़ो बहितरीनु मौक़ो हुयो। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस सी जेका समूंड जी क़यादत आहे उन उहो मौक़ो मिस कयो। हिकिड़ो दफ़ो मिस न कयो बल्कि हमेशह जे लाइ मिस कयो। जीअं हिकिड़ो बॉलर बॉल कंदो आहे त बैट्समैन खां मिस थी थो वञे त पोयां खां विकेट में लॻे थो त बैट्समैन आउट थी वेंदो आहे। असुल में सरकार न रुगो मोमेंटम टोड़ियो पर हिकिड़ो बॉल जेको कयो समूंड क़यादत खे उन्हनि मिस कयो। यकीननि क्रिकेट जे जेकॾहिं पाण उन ॿोली में ॻाल्हायूं त समूंड जी जेका क़यादत आहे उनखे बोल्ड आउट कयो, क्लीन बोल्ड आउट। ऐं उनखां पोइ समूंड क़यादत जूं जेके बि सिंध सरकार सां ॻाल्हियूं थियूं उनमें जेके बि कमेटियूं जुड़ियूं, सरकारी मौक़ो अॼु ताईं साम्हूं न अची सघियो आहे।
त सिंध गवर्नमेंट जो उन बारे में मौक़िफ़ छा हो, सिंध गवर्नमेंट DRA ॾियणु चाहे पई या न ॾियणु चाहे पई, ऐं जेको आहे बैनुल फंड आहे ऐं ग्रुप इंश्योरेंस आहे, उन जे बारे में सिर्फ़ु हिकिड़ी इहा शइ थी सघी जो जेको आहे पेंशन रिफॉर्म्स जा जेके नोटिफिकेशन हुआ उहे अबेंस में रखिया विया। उन खां सवाइ हीअ जेका तहरीक हली हुई सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी, इन जो जेको बुनियादी जेको मक़सदु हुयो उहो DRA, डिस्पैरिटी रिडक्शन अलाउंस, जंहिंजे बारे में आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त समूंड क़यादत जी जॾहिं मैनेजमेंट सां इंतिज़ामिया सां ॻाल्हियूं थियूं त पहिरीं मीटिंग में इन्हनि जेको DRA आहे उन तां सरेंडर करे छॾियो हुयो। पोइ मीटिंग्स में ॿाहिरि अची सरकार जो मौक़िफ़ त कॾहिं बि कोन आयो, न सरकार खां कंहिं मौक़िफ़ वरितो, न सरकार पंहिंजो को मौक़िफ़ ॾिनो। जेका क़यादत आहे उन जा जेको उनजो जेको चेयरमैन आहे या उन खां असां उनजा ॿिया जेके 7 मेंबर आहिनि उहे पंहिंजो मौक़िफ़ ॾींदा रहिया, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदा रहिया, वफ़ाक़ जी तर्ज़ ते ॾियूं या DRA सूबाई तर्ज़ ते ॾियूं। प्रिंसिपल्ड एग्रीड थी विया आहिनि, मसइला सभु हल थी विया आहिनि, गवर्नमेंट सभु मुतालबा तस्लीम करे वरिता आहिनि ऐं हाणे कैबिनेट जे इजलास में इहे मामला वेंदा ऐं उन खां पोइ इन्हनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी ऐं मसइला हल थींदा। पर असुल में ईअं हुयो कोन। असुल में ॻाल्हि इहा आहे त गवर्नमेंट इन्हनि माण्हुनि खे ख़रीद कयो ऐं तव्हां ॾिठो त हीअ ख़रीद थिया। उनजो सभ खां वॾो सबूत इहो आहे त अगरि जेकॾहिं हीअ ख़रीद न थिया हुजनि हा, हीअ विकामिया न हुजनि हा, त 3 अक्टूबर खां वठी हींअर अॼु 23 मई 2026 आहे, 7 महीना 8 महीना गुज़री विया हलिया, त हीअ ॿीहर तहरीक खे शुरू करे थे सघिया न। हिननि ॿीहर तहरीक खे शुरू छो कोन कयो? सभ खां वॾो सुवालु इहो आहे त समूरी क़यादत जेकॾहिं वाक़ई सिंध जे मुलाज़िमनि सां सची हुई, कमिटेड हुई, त इन्हनि ॿीहर तहरीक खे हेॾो सारो अरसो गुज़री वञण खां पोइ तहरीक खे शुरू छो न कयो? ॿियनि सभिनी ॻाल्हियुनि खे छॾे रुॻो इन सुवाल खे खयो वञे त इहो सुवाल ई साबित करे सघण जे लाइ काफ़ी आहे त हीअ विकामी विया, हीअ पंहिंजे मौक़िफ़ तां हटी विया ऐं इन्हनि सिंध जे मुलाज़िमनि खे हिकिड़ो तारीख़ी धोखो ॾिनो ऐं सिंध जे मुलाज़िमनि खे वॾे पैमाने ते इन्हनि मायूस करे छॾियो। मूं सिकंदर बोज़दार जॾहिं आल सिंध एम्प्लॉइज़ रेवेन्यू एसोसिएशन आसरा जे प्लेटफॉर्म तां समूंड क़यादत जे चेयरमैन खे लीगल नोटिस मोकिलियो त उनजो जवाबु 3 पेजनि ते मोकिलियो। उनजी जेका ऑपरेटिव पार्ट खणी चऊं, जेको मरकज़ी जेको उनजो नुक़्तो हुयो इहो हुयो त असां दस्तबरदार थिया आहियूं, मुलाज़िमनि जी तहरीक तां असां दस्तबरदार थिया आहियूं ऐं मुलाज़िमनि जे तहफ़ुज़ जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ दस्तबरदार थिया आहियूं। इहे लफ़्ज़ इस्तेमालु कया विया ऐं विथड्रावल जो जेको लफ़्ज़ आहे उन लीगल नोटिस में 4 भेरा इस्तेमालु कयो वियो। यानी हुन मञियो, हुनजो तस्लीम कयो, इहो क़बूलु कयो त असां दस्तबरदार थी विया आहियूं। जॾहिं हिकिड़ो माण्हू मञे थो, तस्लीम करे थो, त उनखां पोइ बाक़ी उन ते आर्ग्यूमेंट करण जो सवाल ई नथो पैदा थिए। ठीकु आहे, हाणे इहा त थी वई सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी हक़ीक़त, जंहिं मुलाज़िमनि जे ख़्वाबनि खे टोड़ियो, मुलाज़िमनि जे उमेदनि जे चिराग खे उझायो, जंहिं मुलाज़िमनि खे आसमान तां हेठि ज़मीन ते किरायो, जंहिं मुलाज़िमनि जी चेल चिॿी करे छॾी, जंहिं मुलाज़िमनि खे पुठी में छुरो हयो, जंहिं मुलाज़िमनि खे सीने में खंजर हयो। ऐं वॾो जेको नुक़सानु जेको सिंध जे 6 लख मुलाज़िमनि जो थियो आहे न, उहो इहो थियो आहे त हू उमेद हाराए वेठा आहिनि। छो जो सम्झण जी ॻाल्हि इहा आहे त का बि क़ौम हुजे, को बि फ़र्द हुजे, को बि माण्हू हुजे, तव्हां उनखां उमेद खसे छॾियो था न, माना उमेद खसजण खां पोइ उहो माण्हू ज़िंदा आहे न आहे उन सां को फ़र्क़ु कोन थो पवे। इंसान जो तालुक़ु ई जेको हूंदो आहे उहो हूंदो ई होप सां आहे। सिंध जे मुलाज़िमनि खां उहा उमेद खसी वई
ऐं एतमाद टोड़ियो वियो। उन एतमाद खे बहाल करण जे लाइ मूं जेको कराची प्रेस क्लब जे अॻियां धरणे जी जेका अनाउंसमेंट कई ऐं 7 महीननि ताईं जेको आहे सो मुलाज़िमनि खे उन धरणे जे बारे में ॿुधायो त कराची प्रेस क्लब जे अॻियां असां धरणो हणंदासीं। ऐं मूं एतिरे ताईं चयो त अगरि मूंखे अकेले सिर उते अचिणो पियो तॾहिं मां ईंदुसि, मां पंहिंजो जेको वाइदो आहे उहो वाइदो ज़रूरु पंहिंजो पूरो कंदुसि। हाणे इन धरणे में उते छा थियो, उते कहिड़ा मामला थिया ऐं उन धरणे जी अंदरूनी जेका कहाणी आहे उहा कहिड़ी आहे, उन ॻाल्हि खे फ़िलहालु हिते रोकियूं था। हाणे इन ॻाल्हि खे हिते रोके हाणे पाण ॻाल्हायूं था इन मौज़ू ते त हीउ जेको कल्ह खां वठी जेको हैदराबाद में कासिमाबाद में मुलाज़िमनि तनज़ीमनि जो जेको कठ थियो आहे उन्हनि खे जेको सॾियो वियो आहे वरी तहरीक हलाइण जे लाइ, त उन जे पोयां हक़ीक़त छा आहे उहा हक़ीक़त आउं तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त हीउ मतिलबु छा थिए पियो ऐं छो थिए पियो ऐं केरु करे पियो, इन जे पोयां कंहिंजो हथु आहे। त इन हवाले सां आउं तव्हांखे क्लियर कट बग़ैर कंहिं अगर मगर जे ॿुधाइणु चाहियां थो त इहे जेके माण्हू आहिनि इहे माण्हू गवर्नमेंट ऑफ सिंध जा सहूलियतकार आहिनि ऐं हीउ जेको बि कुझु थिए पियो गवर्नमेंट ऑफ सिंध जी मर्ज़ी सां थिए पियो। ऐं हीउ स्क्रिप्टेड हिकिड़ो ड्रामो आहे, स्क्रिप्ट पूरो लिखियलु आहे, उनमें तब्दीलियूं थी सघनि थियूं। जेको फ़िलहालु जेको स्क्रिप्ट साम्हूं आयो आहे उहो इहो आयो आहे समुंड क़यादत जे प्लेटफॉर्म तां हिन तहरीक खे अॻिते वधायो वेंदो। हाणे सुवालु इहो थो पैदा थिए त समुंड क़यादत जे प्लेटफॉर्म तां छो, उन जे लाइ आसानी सां इहो सम्झी सघिजे थो लॉजिक जेको आहे अकुल जेको आहे इन ॻाल्हि खे तस्लीम करण जे लाइ तयारु न आहे त हिकिड़ो घोड़ो जेको रेस में हाराए थो वञे भला को अकुलमंद माण्हू उन घोड़े ते वरी ॿीहर रेस रखंदो। हीउ समुंड इतिहाद त हिकिड़ो अहिड़ो घोड़ो आहे जेको रेस में हाराए चुको आहे, या ॿिए तरीक़े सां चवां थी की अहिड़ी गाॾी जेका गाॾी जी सम्झो त इंजण सही कोन्हे, उनजो रेडिएटर सही कोन्हे, उन जा टायर पंक्चर थी सघनि था, या हू गाॾी टेक्निकली तौर ते फिट न आहे जो पंहिंजी मंज़िल ते पहुचाए सघे। त कोई माण्हू ॼाणे वाणे कंहिं नई गाॾी में सफ़र करण जे बजाए उन अहिड़ी गाॾी में चढ़े जेका गाॾी माण्हू खे मंज़िल ते न पहुचाए, छा तव्हां इन ॻाल्हि खे क़बूलु कंदो? इन जो मक़सदु इहो आहे त समुंड इतिहाद हिकु अहिड़ी खटारा गाॾी आहे जेका मंज़िल ते पहुचण खां अॻु में बीह रही ऐं इन्हनि दोस्तनि वरी उन हिकिड़ी खटारा गाॾी में चढ़ण जो फ़ैसिलो कयो आहे जंहिं गाॾी अॻु में ई मुलाज़िमनि खे पंहिंजी मंज़िल ते कोन पहुचायो आहे, रस्ते में रुलाए छॾियो आहे। त इहो छाजे करे पहिरीं असांखे तव्हांखे इहो सम्झणो आहे त इहो छाजे करे मतिलबु हिकिड़े उहे माण्हू खे एॾा सादा न आहिनि जो उन्हनि खे ख़बर न हुजे थी का जेका आहे सा टेक्निकल तौर ते गाॾी सही कोन्हे या हीअ गाॾी मंज़िल ते पहुचाए कोन थी सघे, या पोइ हिकिड़ो अहिड़ो घोड़ो आहे जेको रेस में हाराए चुको आहे, उन्हनि खे बि ख़बर आहे। पर गवर्नमेंट ऑफ सिंध जेका हिन सॼे सारे ड्रामे जी राइटर आहे, सॉरी डायरेक्टर आहे ऐं स्क्रिप्ट राइटर इन जे पोयां ॿियो आहे, परदे जे पोयां ॿियो आहे। मूंखे ख़बर आहे हिन सॼे सारे ड्रामे जो स्क्रिप्ट राइटर केरु आहे। हाणे इन्हनि 2 जून ते वरी तनज़ीमनि जो गॾियल इजलास रखियो आहे, त इन्हनि जो जेकॾहिं उहो इजलास थिए थो त आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त हिन ड्रामे जो स्क्रिप्ट राइटर केरु आहे। ऐं हिन में ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त तव्हां मुलाज़िम इहो सोचे ॾिसो त जॾहिं खां वठी समुंड इतिहाद ऐं उनजी क़यादत एहतिजाजी तहरीक तां दस्तबरदार थी आहे, त उनजे चेयरमैन खां सवाइ बाक़ी जेके 7 मेंबर आहिनि उन्हनि उन तहरीक जे दस्तबरदारी खे अॼु ताईं ऑन कोन कयो आहे। पर कल्ह जे इजलास में जेको असांजो दोस्त प्रेज़ेंटेशन पेश करे पियो उन बाक़ाइदे समुंड इतिहाद जे उन नाकामियुनि खे ऑन कयो आहे। समुंड इतिहाद जी
उन ग़लति कार्यनि खे ऑन कयो आहे, समूल इतिहाद जे उन धोखे ऐं फ़रेब खे ऑन कयो आहे, उन असां लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। त वरी तव्हां उन रिकॉर्डिंग उनजी ॿुधी ॾिसो त उहो दोस्त चवे थो त असां प्रेस क्लबनि ते गवर्नमेंट खे हारायो, असां रोडनि ते गवर्नमेंट खे हारायो, असां टेबल टॉक्स में गवर्नमेंट खे हारायो। इन ॻाल्हि सां एग्री करे सघिजे थो त बिल्कुलु समूल क़यादत प्रेस क्लबनि में गवर्नमेंट खे हारायो, इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। रोडनि ते गवर्नमेंट खे हारायो, इहा ॻाल्हि बि सही आहे, पर इहा ॻाल्हि 100% ग़लति आहे त टेबल टॉक्स में जेको आहे सो गवर्नमेंट खे हलायो। टेबल टॉक्स ते गवर्नमेंट खटे वई, टेबल टॉक्स ते गवर्नमेंट फाथे सही, टेबल टॉक्स ते गवर्नमेंट सोभारी सही। माना हिन जो मिसाल ईअं आहे त ग्राउंड ते मैदान ते तव्हां का जंग खटे वञो ऐं टेबल टॉक्स ते हाराए वञो। हीअ तहरीक ईअं आहे त सिंध जे सरज़मीन ते, सिंध जे हैदराबाद में, सिंध जे कराची में, सिंध जे सखर में, लाड़काणे में, खैरपुर में ऐं सिंध जे ॿियनि शहरनि में ऐं सॼे सिंध में हीअ तहरीक मुकमल तौर ते कामयाबु थी। मुलाज़िमनि इन तहरीक खे सपोर्ट कयो, पर समूंड इतिहाद ऐं उनजी क़यादत टेबल टॉक्स ते वञी गवर्नमेंट खां हाराए छॾियो। टेबल टॉक्स ते वञी गवर्नमेंट इन्हनि खे शिकस्त ॾेई छॾी। हाणे जेका इन्हनि जे समूंड क़यादत जे ग़लति कार्यनि खे जेका ऑन करण जी ॻाल्हि आहे, त मूं चयो न त हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त हिन जा पंहिंजा जेके 7 मेंबर आहिनि उन्हनि हिन जे ग़लति कार्यनि खे ऑन कयो आहे। ऑन कोन कयो आहे त कल्ह जेको दोस्त प्रेज़ेंटेशन डिग्री कॉलेज कासिमाबाद हैदराबाद में ॾिए पियो त हू बाक़ाइदे हिननि शयुनि खे ऑन करे पियो त तहरीक कामयाबु थी आहे, सभिनी शयुनि में कामयाबु थी आहे, पर गवर्नमेंट बेवफ़ाई कई आहे। गवर्नमेंट बेवफ़ाई नाहे कई, ऐं को हुकूमत जो नुमाइंदो न आहियां, पर गवर्नमेंट हिकिड़ी मनसूबाबंदी तहत, हिकिड़ी हिकमत अमली तहत इन्हनि खे हारायो, इन्हनि खे शिकस्त ॾिनी, इन्हनि खे ख़रीद कयो ऐं तहरीक जो मोमेंटम टोड़े छॾियो। ऐं उहो जेको दोस्त जेको प्रेज़ेंटेशन ॾिए पियो, उनजो जेको इहो मतिलबु उनखे ऑन करणु ऐं उनजे ग़लति कार्यनि खे जस्टिफाइड करणु इंतिहाई अफ़सोसनाक आहे। बिल्कुलु ईअं ई जेकॾहिं थाणे जे अंदरि को एसएचओ कंहिं बेगुनाह माण्हू खे तशदुद जो निशानो बणाए थो ऐं कोई माण्हू उनखे जस्टिफाइड करे ऑन करे उनजे जुर्म खे, त उहो त पाण उन जुर्म में बराबरि जो शरीक आहे। को माण्हू कंहिंजे घर मां चोरी करे थो ऐं सॻु सूदो पकड़ियो थो वञे, उनजे बावजूदि को माण्हू उन चोर जी उन चोरी खे सॻु सूदो पकड़जण खे जस्टिफाइड करे ऑन करे थो, उनजे जुर्म में बराबरि जो शरीक आहे। कोई माण्हू मस्जिद मां वञी बैटरियूं चुराए थो, मस्जिद मां वञी पंखा चुराए थो, ऐं कोई माण्हू उन मस्जिद मां उन चोर जी चोरी खे जस्टिफाइड करे ऐं उनखे ऑन करे थो, उन में बराबरि जो शरीक आहे। हीउ जेको दोस्त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी इन हेॾिन सारिन ग़लति कार्यनि खे, हेॾे सारे धोखे खे, हेॾे सारे फ्रॉड खे कहिड़े तरीक़े सां ही मतिलबु जस्टिफाइड करे रहिया, ऑन करे रहियो आहे, त तारीख़ जेका आहे सा कामयाबु थी वई ऐं जेको आहे सो उनमें का ग़लती कोन्हे, का ख़राबी कोन्हे। इन जे ऑन करण जो मक़सदु छा आहे? ऑन करण जो मक़सदु इहो ई आहे त अचण वारे वक़्त में हिन दोस्त खे को सुठो उहिदो मिलण जी उमेदु आहे। न त अकुलमंद माण्हू त ॿिए जे ग़लतियुनि जो बार पंहिंजे कुल्हे ते त नथो खणी सघे न। जेके मूं मिसाल ॾिना, को माना को जॾहिं समूल क़यादत जा पंहिंजा मेंबर ई इहो ग़लतियुनि जो बार, ग़लति कार्यनि जो बार पंहिंजे कुल्हनि ते न खणण जे लाइ तयारु न हुआ, तयारु न आहिनि, त हीउ जेको उन समूल इतिहाद में शामिल ई कोन हो, उन समूल इतिहाद क़यादत जो हिसो ई कोन हो, उहो उन्हनि सभिनी शयुनि खे ऑन करे पियो, जस्टिफाइड करे पियो। त हीअ त मतिलबु त हिकिड़ो मतिलबु न सम्झण वारी ॻाल्हि आहे न। माना माण्हू जेकॾहिं न सम्झणु चाहे त ऐं सम्झणु चाहे त इहो आहे त यकीननि आख़िर हेॾो सारो बार बर्दाश्त कजे पियो त कंहिं मक़सद जे लाइ कजे पियो, ऐं मक़सदु आउं तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त कहिड़े मक़सद लाइ थिए पियो। सो हुन सभु इन्हनि शयुनि खे ऑन कयो आहे। ऐं हिन में ॿी जेका जो कल्ह जेको इजलास थियो आहे, हिन में ॿी जेका सभु खां वधीक हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त पूरी समूंड क़यादत खे दावत ॾिनी वई हुई, पर तव्हां ॾिठो हूंदो, तव्हां नोट कयो हूंदो त को बि समूंड क़यादत जो माण्हू कल्ह वारी दावत में शरीक नाहे थियो।
हाणे सुवाल थो पैदा थिए त उन्हनि खे दावत बि ॾिनी वई ऐं मीडिया ते अची इहो चयो बि वियो त असां उन्हनि खे दावत ॾिनी आहे, बावजूदि उन जे बि हू कोन आया। कोन इन जे करे आया जो हू मुलाज़िमनि जो मूड ॾिसणु चाहिनि पिया, हालतुनि जो जाइज़ो वठणु चाहिनि पिया त सूरत हाल कहिड़ी थी रहे। माण्हू त मुलाज़िम त तमामु घणो इन्हनि खां नफ़रत कनि था। तव्हां सोशल मीडिया ते पोस्टूं ॾिसो, जेके बि इन्हनि जे बारे में पोस्टूं रखियूं थियूं वञनि, हेठां खां जेके बि कमेंट्स सेशन में जेके बि कमेंट्स हूंदा आहिनि, माण्हू त इन्हनि खे मतिलबु गारियूं ॾींदा आहिनि। माण्हू त इन्हनि जो नालो ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। माण्हू त मतिलबु समूंड इताद जो नालो ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। मुलाज़िम त समूंड क़यादत जो नालो ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। ऐं तव्हां वरी उन्हनि खे वेठा जस्टिफाइड कयो, वरी उन्हनि जे ग़लतिकारियुनि खे वेठा ऑन करियो। हीअ त मतिलबु का अजीब तव्हांजी हिकमत अमली आहे, अजीब तव्हांजी हिकिड़ी मनसूबाबंदी आहे। सो इहे शयूं कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल न आहिनि। ऐं हिन में ॿी बि हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे त कल्ह जेको इजलास थियो, त कल्ह जे इजलास खां पोइ पेटियल हुजे मरकज़ी सदर जो पंहिंजे अकाउंट ते इहो चवणु त असां जेको आहे सो इन विकाऊ ऐं सौदागर जेका समूंड क़यादत आहे, उन्हनि जी शुरू थींदड़ तहरीक में प्राइमरी जा जेके उस्ताद आहिनि उहो उनजो पार्ट एंड पार्सल कोन थींदा। हाणे इहा बि तमामु घणी अहम ॻाल्हि आहे त उन तनज़ीम जो जनरल सेक्रेटरी उन्हनि सभिनी शयुनि खे ऑन करे थो, जस्टिफिकेशन ॾिए थो ऐं इहो बि चवे थो, नारा जॾहिं लॻनि था त सी ज़िंदाबाद नारनि जो जवाब बि ॾिए थो त समूंड क़यादत या सिंध एम्प्लाइज़ अलायंस खे ॿीहर बहाल करे उन मोइल घोड़े में साह विझी, बदबूदार घोड़े खे में साह विझी उनखे जेको आहे सो वरी रेस में डोड़ाइणो आहे। पर उनजो मरकज़ी सदर चए थो न। हाणे तव्हां इन नुक़्ते ते गौर कयो आहे त न छो? प्रोफाइल ते पंहिंजे फेसबुक अकाउंट ते पोस्ट रखण जी ज़रूरत छो पेश आई, जॾहिं त उनजो मरकज़ी सदर पंहिंजे जनरल सेक्रेटरी खे फ़ोन करे पियो सघे त बाबा हीउ जेको थिए पियो इहो ग़लति थिए पियो, इहो गैर मुनासिब थिए पियो, हीअ बेकाऊ माण्हू आहिनि, हीअ सौदागर माण्हू आहिनि, असां उनजो हिसो न थींदासीं। उहो त फ़ोन ते बि चई थी सघियो। पर फेसबुक ते पोस्ट रखण जो मक़सदु छा आहे? फेसबुक ते पोस्ट रखण जो मक़सदु इहो आहे त गवर्नमेंट खे मैसेज ॾियणो आहे। गवर्नमेंट खे इहो मैसेज ॾियणो आहे तव्हां हीउ जेको ड्रामो ठाहियो आहे, जंहिंजी तव्हां डायरेक्शन, जंहिंजा डायरेक्टर तव्हां आहियो ऐं स्क्रिप्ट, ऐं यकीननि हुनखे बि ख़बर हूंदी ऐं ख़बर थी सघे थी हिन ड्रामे जो स्क्रिप्ट राइटर केरु आहे। पर हुन जेको आहे सो हेल ताईं इन ड्रामे में पंहिंजे लाइ को किरदारु फिक्स नाहे कयो ऐं पाण उन ड्रामे में पंहिंजो को रोल प्ले करण जे लाइ तयारु न आहे। उनजो गवर्नमेंट खे वाज़े तौर ते इहो मैसेज आहे त असां इन साॻे सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे नाले सां ऐं उन पुराणी साॻी क़यादत सां गॾु नथा हली सघूं। यकीननि इहो मैसेज गवर्नमेंट खे पहुतो हूंदो ऐं सिंध एम्प्लॉइज़ अलायंस ई जेको नओं जेका तहरीक हलणु वञे पई, उन में ई समूंड जी जेका क़यादत आहे उहा गवर्नमेंट जे तरफ़ां गारंटर आहे। गवर्नमेंट जे तरफ़ां इन्हनि जी गारंटी आहे त हीअ इन्हनि खे जेका लाइन ड्रा करे ॾिनी वई आहे उन लाइन तां कोन हटंदा। उन लाइन ते हलंदा, गवर्नमेंट जी मर्ज़ी मुताबिक़ हलंदा ऐं उन लाइन खां हिकु इंच, हिकु क़दम त छा हिकु इंच बि अॻिते पोइते कोन थींदा। हाणे ही सभु कुझु करण जी इन्हनि खे ज़रूरत छो पेश आई आहे? इन्हनि खे ज़रूरत इन जे करे पेश आई आहे त हाणे जेका सिचुएशन आहे, जेको महांगाई जो जेको दौरु आहे ऐं मुलाज़िम जेको तमामु घणो सफ़र करे पियो, मुश्किलातुनि जो शिकार आहे, तमामु वॾे अज़ाब में मुब्तला आहे, त गवर्नमेंट ते हिकिड़ी ओरिजिनल क़िस्म जी तहरीक खे शुरू थियण खां रोकण जे लाइ सॼो कुझु इहो कयो आहे त किथे असल तहरीक शुरू न थी वञे, किथे बाग़ैरत माण्हू साम्हूं न अची वञनि, किथे बाज़मीर माण्हू का अहिड़ी तहरीक, कामयाबु तहरीक न हलाए विझनि जेका गवर्नमेंट खे इन ॻाल्हि ते मजबूर करे त उन जा मुलाज़िमनि जा मुतालबा तस्लीम कया वञनि। सो इन्हनि खे नई कंहिं
हक़ीक़ी तहरीक जे शुरू थियण खां रोकण जे लाइ, रस्ता रोक करण जे लाइ इन्हनि माण्हुनि खे साम्हूं आंदो वियो आहे। इहे माण्हू साम्हूं आया आहिनि ऐं वधीक जेका पिक्चर आहे उहा 2 जून 2026 ते क्लियर थींदी ऐं 2000 जून ते इन्हनि जो अगरि जेकॾहिं इहो इजलास थिए थो उनखां पोइ आउं तव्हांखे वाज़े तौर ते उन स्क्रिप्ट राइटर जो नालो बि ॿुधाईंदुसि। डायरेक्टर त मूं तव्हांखे ॿुधाए छॾियो गवर्नमेंट आहे ऐं इन में ड्रामे में जेके अदाकारी कंदा उहे बि तव्हांजे साम्हूं आहिनि। पर हिन में स्क्रिप्ट में कुझु रदो बदल थी सघे थी। रदो बदल इहा थी सघे थी त पेटे अलिफ जो जेको प्रेसिडेंट आहे पॉसिबल आहे त हू सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे नाले ते एग्री न करे ऐं सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी जेका क़यादत आहे उन सां गॾिजी तहरीक हलाइण ते एग्री न करे ऐं पॉसिबल आहे त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जा जेका क़यादत आहे उहा बैकग्राउंड में रही करे पर्दे जे पोयां रही करे पंहिंजो किरदारु अदा करे ऐं पर्दे जे साम्हूं ॿिया कुझु माण्हू हुजनि ऐं यकीननि ईअं थी सघे थो ऐं ईअं थिए वञण बि वञे पियो छो जो गवर्नमेंट अॻ में कामयाबु थी चुकी आहे न। पहिरीं महिल गवर्नमेंट मुलाज़िमनि खे दसे चुकी आहे, सामुंड क़यादत खे दसे चुकी आहे त हाणे ॿी जेका मल आहे उहा बि हू दसणु चाहे थी। उन मल में बि हू कामयाबु थियणु चाहे थी। उन करे हीअ सभु शयूं थियनि थियूं। हाणे जेके बि किरदार आहिनि ड्रामे जा इन्हनि खे तव्हां गवर्नमेंट जी बी टीम न चओ, इहे गवर्नमेंट जी ए टीम आहिनि। गवर्नमेंट जे इशारे ते साम्हूं आया आहिनि ऐं गवर्नमेंट जी मर्ज़ी मुताबिक़ हलंदा। गवर्नमेंट जी मर्ज़ी खां ई बिल्कुलु पोइते कोन थींदा। इहा हक़ीक़त मूं तव्हांजे साम्हूं बयानु कई आहे। हाणे जेका धरणे जी आख़िर में आऊं जेको कराची में जेको असां ऑल सिंध एम्प्लॉइज़ रेवेन्यू एसोसिएशन जे प्लेटफॉर्म ते जेको धरणो लॻायो उन जे हवाले सां ऐं तव्हांखे कुझु शयूं ज़रूरी शयूं जिन खे तव्हांखे आगाही कोन हूंदी। सिंध जे 6 लख मुलाज़िमनि खे उन जी ख़बर कोन हूंदी। ऐं उहे शयूं तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इहो धरणो हणण खां अॻु में सिंध जे अंदरि जेका बि क़यादत आहे, जेके बि मुलाज़िमनि जूं सरकारी मुलाज़िमनि जूं जेके तनज़ीमूं आहिनि ऐं उन्हनि तनज़ीमनि जे हिकिड़ा उहे अॻुवान हुआ जिन्हनि अॻुवाननि सां आऊं फेस टू फेस मिलियसि, रूबरू मिलियसि। ॿिया उहे अॻुवान हुआ जिन्हनि सां मुंहिंजो फ़ोन ते राब्तो थियो, फ़ोन ते मुंहिंजी ॻाल्हि ॿोल कई ऐं तक़रीबन सभिनी अॻुवाननि इन शइ ते एग्री कयो त बिल्कुलु इन ते तहरीक हलणु खपे। ऐं जंहिं बि अॻुवान सां आऊं मिलियसि, रूबरू मिलियसि, चाहे फ़ोन ते मिलियसि, मूं हमेशह उन्हनि खे इहा ई रिक्वेस्ट कई त तव्हां हिन जी क़यादत कयो, तव्हां हिन तहरीक जी अॻुवाणी कयो ऐं कारकुन तौरु हिकिड़े नंढड़े वर्कर तौरु कमु करण जे लाइ तयारु आहियां। मूं सभिनी खे इहा ॻाल्हि कई। को बि जेके बि मुलाज़िमनि जूं तनज़ीमूं आहिनि जा अॻुवान आहिनि, को बि फेसबुक ते अची इहो चवे त असांखे सिकंदर बोज़दार दावत न ॾिनी, असांखे सिकंदर बोज़दार इनवाइट न कयो, असांखे सिकंदर बोज़दार क़यादत करण जे लाइ न चयो, त आऊं पंहिंजो पाण खे तव्हां मुलाज़िमनि जे कटहरे में पेश कंदुसि ऐं साबित करे ॾेखारींदुसि। सभिनी मुलाज़िमनि खे मूं चयो, सभिनी मुलाज़िम अॻुवाननि खे मूं चयो, सभिनी मुलाज़िमनि अॻुवाननि खे मूं रिक्वेस्ट कई। पर हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त आहिस्ते आहिस्ते सभु पोइते हटंदा विया। पोइ उन्हनि छा कयो जो मतिलबु जॾहिं मूं इहो चाहियो पिए त बजट खां अॻु में इन्हनि तारीख़नि में 18 तारीख़ आहे, 19 आहे, 20 आहे, 21 आहे, अॻिते इन्हनि तारीख़नि में तहरीक हलाइजे। जॾहिं इहे तारीख़ूं वेझियूं आहिनि त सभु अॻुवान पोइते हटंदा विया, अवॉइड कंदा विया ऐं हिकु अहिड़ो मरहलो आयो जो खोड़ साल अॻुवान आख़िर में मुंहिंजी फ़ोन अटेंड करण खां मतिलबु जवाबु ॾेई छॾियो या फ़ोन अटेंड कोन कई। ज़ाहिर आहे उहो मुंहिंजी फ़ोन अटेंड न पिया कंदा ऐं उन्हनि खे को पंहिंजी ज़ाती कमु कोन पियो चवां। ऐं उन्हनि खे फ़ोन इन करे कोन पियो करायां को बाबा मुंहिंजो तव्हां को प्रमोशन करायो या तव्हां मुंहिंजी फलाणे हंधि पोस्टिंग करायो
या तव्हांजो को फलाणे SSP सां वास्तो आहे, मुंहिंजो कमु आहे, तव्हां हुनखे मुंहिंजे कम जे लाइ चओ। मुंहिंजो त को ज़ाती कमु त हुयो ई कोन हिननि सां। मूं हिननि सां ॻाल्हायो त तव्हां सिंध जे मुलाज़िमनि जे लाइ ॻाल्हायो, हुन तहरीक जे लाइ ॻाल्हायो, पर इहे सभु उन तहरीक खां पोइते हटी विया ऐं उन तहरीक जो हिसो थियण खां पोइते हटण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि उन तहरीक जो हिसो थियण खां इनकार करे छॾियो। इन करे मुंहिंजो वाइदो थियलु हुयो ऐं मूं पंहिंजे वाइदे मुताबिक़ 18 मई 2026 ते कराची प्रेस क्लब जे अॻियां धरणो हुयो, पंहिंजो वाइदो पूरो कयो। ऐं तव्हां ॾिठो उनखां पोइ जेको बि कुझु थियो उहो तव्हां ॾिठो। ऐं उन धरणे में खोड़ सारा मूंखे तजुर्बा थिया। हिकिड़ो इहो त आउं जॾहिं कराची पहुतुसि, धरणे खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में शाम जो प्रेस क्लब कराची ते, त प्रेस क्लब कराची वारनि खे मूं आगाह कयो ऐं उनखां पोइ ज़िले जी जेका इंतिज़ामिया आहे उन्हनि सां मुंहिंजूं इहे ॻाल्हियूं थियूं त असां हिते कैंप लॻाईंदासीं। ज़िले जी जेका इंतिज़ामिया आहे उन्हनि कैंप लॻाइण जी इजाज़त ॾियण खां इनकार करे छॾियो त इहो अलाउ कोन्हे जो तव्हां हिते कैंप लॻाए सघो। पर पंहिंजे वाइदे मुताबिक़ इन तहरीक खे स्टार्ट करिणो हो, इन तहरीक खे शुरू करिणो हो। त जॾहिं 18 मई ते सुबुह जो 12 बजे जो टाइम रखियो, सुबुह जो सवेरे सवेरे लागापिल जेको थाणो आहे उनजो SHO आहे, उनजी फ़ोन मूंखे अची वई। उन मूंखां धरणे जे बारे में पुछो ऐं किथां कहिड़े तरीक़े सां माण्हू हिते उते ईंदा ऐं कहिड़े तरीक़े सां हिन धरणे जो प्रोग्राम आहे ऐं कहिड़ी तव्हांजी हिकमत अमली आहे ऐं उनजे बारे में उन मूंसां डिस्कस कयो। जॾहिं आउं धरणे ते पहुतुसि त हू रूबरू बि मूंसां मिलियो ऐं लागापिल थाणे जे SHO सां ॾींहं में 3 भेरो मुलाक़ात थींदी, सुबुह जो, मंझंदि जो, शाम जो। ऐं हू अक्सर करे मूंखां हिन धरणे जे बारे में तफ़सील पुछंदो रहंदो हुयो ऐं ज़िले इंतिज़ामिया सां बि मुंहिंजूं ॻाल्हियूं थियूं। ऐं धरणो अञा शुरू ई कोन थियो त ज़िले जी इंतिज़ामिया इहो चई छॾियो तव्हांखे रेड ज़ोन वारे पासे मूव नाहे करिणो। पर मूं हिकिड़ी शइ महसूसु कई, मूं थरथलो महसूसु कयो, इंतिज़ामिया जे अंदरि थरथलो महसूसु कयो, गवर्नमेंट जे अंदरि थरथलो महसूसु कयो, छो जो उन्हनि खे धरणो अञा शुरू न थियो हुयो न। उन्हनि खे इहा ख़बर न हुई त छा थियण वारो आहे, केतिरे क़िस्म जो धरणो थींदो, केतिरी वॾी तादाद में माण्हू ईंदा। पर मूं ज़िले जी इंतिज़ामिया खे ऐं सिक्योरिटी जा जेके लोकल जेके इदारा आहिनि या लागापिल जेको थाणो आहे उन्हनि खे हिकिड़े अजीब ख़ौफ़ में मुब्तला ॾिठो। उहो इन जे करे जो उन्हनि खे इहो हुयो त ही शायदि को हिकिड़ो मतिलबु तमामु हिकिड़ो सुनामी बणिजी सघे थो, को वॾो धरणो लॻंदो थी सघे थो, त CM हाउस ॾांहुं मूव कनि, थी सघे थो बिलावल हाउस ॾांहुं मूव कनि, थी सघे थो सिंध सेक्रेटरी ॾांहुं मूव कनि, थी सघे थो वज़ीर आला हाउस ॾांहुं मूव कनि। त हिन में मूं इहो महसूसु कयो त यार मुलाज़िम जेके आहिनि त मुलाज़िम जी जेका ताक़त आहे उहा ताक़त वॾी आहे। मुलाज़िम पंहिंजी ताक़त खे सुञाणनि कोन था। मुलाज़िम जेकॾहिं वॾी तादाद में हुजे अची वञनि हा ऐं जेको इंतिज़ामिया फील कयो पिए उहो हक़ीक़त बणिजी वञे हा, त यकीनन उहो जेको ख़ौफ़ उहो हक़ीक़ी ख़ौफ़ बणिजी वञे हा, उहो जेको थरथलो आहे उहो हक़ीक़ी थरथलो बणिजी वञे हा। ऐं मूंखे पूरो यकीन हुयो त मुतालबा जल्दी में तस्लीम थी वञनि हा। सिंध असेंबली जो इजलास बि हलियो पए, मुतालबा तस्लीम थी वञनि हा। घटि में घटि शुरूआती तौर ते असांखे इहो लिखत में मिली वञे हा त घटि में घटि पघारनि ऐं पेंशन में 50% इज़ाफ़े जो पॉसिबल आहे त असांखे मिली पिए सघियो। ऐं कन्वेंस अलाउंस में इज़ाफ़ो ऐं हाउस रेंट में इज़ाफ़ो ऐं जेको आहे मेडिकल अलाउंस हुन में इज़ाफ़ो ऐं 4 जेके एडहॉक रिलीफ आहिनि, बेसिक पे में ज़िम करे स्केल रिवाइज़ करणु, इहे मुतालबा असांजा तस्लीम थी पए सघिया अगरि मुलाज़िम वॾी तादाद में उते अचनि हा। बाक़ी बैनुल फंड जो जेको मामिलो आहे, ग्रुप पेंशन जो जेको मामिलो आहे, DRA जो जेको मामिलो आहे, उहो बाद में हल थी थिए सघियो। पर इहे जेके मसइला आहिनि इहे मसइला आसानी सां हल थी थिए सघिया। पर मुलाज़िमनि जे वॾे तादाद में न अचण जे करे
असां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कई पर असां उहो मौक़ो ज़ाइ करे छॾियो। मूं पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कई ऐं ज़रूरी न आहे त कोशिशि हर वारे कोशिशि कामयाबु थिए। ऐं कोई पाणी में जॾहिं ॾिसो न, जॾहिं कोई पाणी में तरणु लॻंदो आहे, स्विमिंग सिखंदो आहे, उहो पहिरियों भेरो वॾे पाणी में न गिड़ंदो आहे, उहो नंढे पहिरियों पाणी में स्विमिंग सिखंदो आहे। कंहिं बि माण्हू खे उहो तरणु स्विमिंग हुनखे ईंदी न हुजे, हुनखे तव्हां वॾे पाणी में छॾियो त उहो ॿुॾी वेंदो हलियो। को ड्राइविंग सिखे थो, साइकिल मोटर हलाइणु सिखे थो, कार हलाइणु सिखे थो, का बि गाॾी सिखे थो, उहो त पहिरें ॾींहं त हलाइणु कोन सिखंदो आहे न, हुनखे टाइम लॻंदो आहे। नंढिड़ो ॿारु आहे, ॻाल्हाइणु सिखे थो, केॾा ग़लति जुमिला ॻाल्हाईंदो आहे। ऐं जॾहिं हू स्कूल वेंदो आहे, अखर लिखंदो आहे, उन में केॾियूं वॾियूं ग़लतियूं कंदो आहे। त इहे त ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहे न। वॾी ॻाल्हि इहा त थॉमस एडिसन जो नालो जेको आहे तव्हां ज़रूरु ॿुधो हूंदो। थॉमस एडिसन जॾहिं बल्ब ठाहियो त हुन 10,000 तजुर्बा कया, माना 9,999 तजुर्बा हुनजा नाकाम थी विया, पर हुन उन शइ खे छॾियो कोन।